नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे नौशर फ़िरोज़ खां ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ निमवार खोसा जे आबादगारनि पारां महकमा आबपाशे जे अमलदारनि ख़िलाफ़ एहतजाज। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे नौशर फ़िरोज़ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मुज़फ़र अली अब्बासी पंहिंजी इन रिपोर्ट में। जी नाज़रीन, मां ॿुधाईंदो हलां त मां हींअर बीठो आहियां सरल शाख जे पुछड़ीअ ते, जिथे लिम वारे खोसनि साइड ॻोठ आहे ऐं असां वटि जेके नंढा आबादगार आहिनि उहे असां सां मौजूदु आहिनि। उन्हनि जो इहो चवणु आहे त असां वटि बिल्कुलु पाणी नथो पहुचे। हितां जा दारोगा बेलदार जेके आहिनि वॾनि ज़मीनदारनि खे पाणी विकिणी पाणी चोरी कराए पैसनि जे एवज़ ऐं उन्हनि खे पाणी था ॾियनि। ऐं उन खां अलावा असां वटि को बि हिकु फुड़ी बि पाणी नथो पहुचे ऐं असांजा फ़सुल वग़ैरह बि ॾिसंदा त बिल्कुलु तबाह आहिनि। पाणी आहे कोन जो असां फ़सुल खे ॾियूं त फ़सुलु वॾो थी सघे। असां वटि सिर्फ़ु कणिक जो फ़सुलु थिए थो, उन खां अलावा वोण असां नथा करे सघूं। कणिक में बि वॾी असां मुश्किल सां फ़सुलु पचायूं था। इन हवाले सां मां ॻोठाणनि सां गॾु बीठो आहियां। अचो त ॻोठाणनि सां का ॻाल्हि ॿोल कयूं था। लप आई आहे कोन पाणी। नंढा खातर ॿिया जेके आहिनि वीचारा सोलर चंदो करे वञी सोलर जा हयां अथनि, बोरिंगूं हयां अथनि। असां वटि का शइ पाणी कोन्हे। मथे जेके ज़मीनदार आहिनि उहे असांजे नाले चवनि था त हेॾे पाणी न छॾियो त इहे ज़मीनूं विकिणनि त असां वञी वठूं। असां खातिरदार माण्हू पेट गुज़र नथो पहुचे त मज़ूरियूं था वञी कयूं। असांजूं ॿनियूं बंजर लॻा पिया आहिनि, पयूं आहिनि थियूं। ऐं ट्रेक्टर में असां तेल वठी अची बचड़नि जे लाइ उहो तेल हलाए 2 एकड़ टे कायूं था ऐं असांजे लाइ ज़ुल्म जी सही। असांखे पाणी इहो आहे दारोगो बेलदार इहो पाणी पोइते वाटर वारनि खे ॾेई जेका भञिरा था छॾनि। असां वटि उहो पाणी ढुक बि न आहे जेको असां फ़सुल खे ॾियूं। पर जेको असां किथे दरख़्वास्त कयूं था, ऑफिसर अचे थो त मथे वाटनि खे सिरूं ॾेई वॾी वॾी पाणी उते करे पुछड़ी में छॾे थो। वरी जो वञनि था सिरूं कढी था छॾनि, पाणी कोन्हे। फ़सुलु असांजो सुका कई साल गुज़री। असां वटि साईं मथे जेके आहिनि SDA खां वठी हेठि ताईं दारोगे ताईं पैसा था कयूं। असां वटि पाणी नथो अचे। असां मुश्किल सां सियारे में बि तेल वठी पंहिंजी आबादी कंदा आहियूं। बाक़ी ॿियो ऊन्हारे में त असां वटि ढुक ई कोन्हे पाणीअ जो। असां इन खे साईं 15-20 साल थिया आहिनि ऐं असां SDA जे ऑफिस वेंदा आहियूं त SDO आहे ई कोन। असां ॻाल्हायूं कंहिंसां त एॾो मुसीबत असां सां लॻो। हिन दफ़ा त कणिक कायोसीं, उहा बि तेल ते हींअर सफ़ा चोट चढ़ी वियो। पाणी भला तव्हांखे छाजे करे नथो मिले? इन जे करे नथो मिले त हाणे पोइते वॾा ज़मीनदार वठी था वञनि, असां ग़रीब त कोन था पुॼी सघूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।